ख़बर शेरगंज कंथकोट में कंथकोट मेन मसण रोड गंदे पानी में बुॾल हुजण करे रहवासी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण लॻा। अॼु शहरनि पारां जनाज़ो बि गंदे पाणी मां गुज़ारे इंतज़ामिया जी पत वाइखी करे छॾी आहे। वधीक तफ़सील टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे के न्यूज़ जो ब्यूरो चीफ मुमताज़ सिंधी। जी मुमताज़, तफ़सील खां आगाह कजो। खे ॿुधाईंदा कंदगोट शहर गंदगी जो ढेर बणिजी वियो। हर हिकु माले में गंदगी ऐं गटरनि जो पाणी बीठल। म्यूनिसिपल अमलो पंहिंजी कोताही लिकाइण लाइ सॼो बार पब्लिक हेल्थ वारनि ते विझी छॾियो। DC कंदकोट बि रुॻो नाले मातिर शहर जो दौरो करणु लॻो। सियासी समाजी अॻवाननि जी ख़ामोशी बि सवाल निशान बणियल। गुज़िरियल हिकु हफ़्ते खां शहर जे मेन रोड मसण मोड़ गंदे पाणी में ॿुॾल हुजण करे रहवासी अज़ाब वारी ज़िंदगी गारण लॻा आहिनि। शहरनि पारां जनाज़ा बि गंदे पाणी मां गुज़ारे इंतज़ामिया जी पथ वाइखी करे छॾी। उन सिलसिले में शहरनि जो चवणो आहे त असांजी इंतज़ामिया त मुकमल नाकारा आहे, पर हितां जा चूंडियल नुमाइंदनि जी ख़ामोशी बि ताजुब में विझी छॾियो आहे। असीं वज़ीर आला सिंध ऐं आला अख़्तरनि खां मुतालबो कयूं था त हू नोटिस वठी शहरनि सां इंसाफ़ कनि।